लारकाने जे एमपी एमएनए ते लारकाने मां वोट वठी असेंबली में पहुंचण वारनि ते मासूम साहिबा जे कातिलनि ते मासूम साहिबा जे कातिलनि ते जस्टिस फॉर जस्टिस फॉर जस्टिस फॉर जस्टिस फॉर मासूम साहिबा जे कातिलनि ते 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 जी क़ौम जे लाइ दर्द रखंदो हुजे उहो जॾहिं हिन तस्वीर खे ॾिसंदो त उन जी दिलि रत जा ॻोड़ा ज़रूरु रोईंदी। बाक़ी जेको बेहिसा बेहया आहे बेशरम आहे उहो त असेंबलियुनि में वेठो आहे, उनखे को बि अहसासु कोन्हे। खेसि जी नियाणीअ सां ईअं थिए हा त शर्म अचेसि हा ऐं उन जे लाइ छा करे हा उहो तव्हां सां सम्झी सघूं। इंसान दोस्त साथियों, जिए सिंध जिए पोरियत साथियों, ही को नंढो वाक़ियो कोन्हे को, ही वाक़ियो असांजे हिन समाज जी अक्कासी करे थो त हिन जेका असांजी सिंध सूफ़ियुनि जी धरती, अमन जी धरती ऐं उते हिन क़िस्म जो वाक़ियो इलाही सारा सुवाल छॾिया आहिनि ऐं ॾुख जी त उहा कंडीशन आहे जो असलम जे वांगुरु हिन तस्वीर ॾे त निहारे बि नथो सघिजे। दोस्तों साथियों भाइरो, हिते वेठल अवामी ताज जा दोस्तों, जसदो जा अवामियत जे दोस्तनि खे BM खे अमजद खे ॿिया दोस्त जेके बि आहिनि इन्हनि खे जसदो जा इन्हनि खे क़ौमी सलाम पेश थो कयां त हिन बरबरियत ऐं हिन ॾाढ ऐं ज़ुल्म ख़िलाफ़ु अॼु पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी सियासी समाजी सिंध दोस्त जेके बि हिते वेठा आहियो हिन देश जा रखवालाओ, तव्हांखे जसा। दोस्तों, ही साहिबा जरवार जो क़त्ल जेको आहे इहो हिते ख़तमु कोन थो थिए, छो जो ही रियासत ऐं उन जा इदारा जेके खिलाई मखलूक आहिनि उहे वॾी मुनज़म तरीक़े सां मुनज़म साज़िश सां सिंध में इहे वहशायूं कारवायूं ॼाणी वाणी हथरादूं कराइनि पियूं। केॾी महिल तव्हां ॾिसो समीना सिंधू जेको सिंध जो क़त्ल हो उन जेकी गोरा आई उन औरत खे क़त्ल कयो वियो आहे। केॾी महिल साहिबा जरवार, केॾी महिल समीना उमर जतोई, केतिरा ई वाक़िया आहिनि। तव्हां ॾिसो हथोड़ा ग्रुप खां वेंदे हिन महिल ताईं ही जेकी बि साज़िश आहे उहे खिलाई मखलूक आहे जंहिंजो नवाज़ शरीफ़ पंहिंजो पाण ज़िक्र करे पियो।